नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेभनाणी सिंधी न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। पहिरीं ॾिसूं अॼु जूं मुख्य ख़बरूं। अहमदाबाद जी गौशाला मां ग़रीबनि खे ॾिनी वई सहाय। उल्हासनगर जी वसणशाह दरबार में थियो मदाह जो आयोजन। दुधेश्वर जे महाकाली मंदिर में भक्तनि जी लगी भीड़। दीनदयाल पोर्ट द्वारा टूरिस्ट बस की थी शुरुआत। उदयपुर में वर्ल्ड सीनियर सिटीजन डे जी थी उजवणी। उल्हासनगर में गरीबन के राशन किट जो वितरण। अहमदाबाद जी भिलवाड़ा में आयल गौशाला में ॾियारीअ में गरीबन के सहाय ॾिनी वई हुई। नमस्ते। अज असांजे अहमदाबाद के सरदारनगर विस्तार में आयल एक गौशाला मानव सेवा ट्रस्ट तरफा वारन गरीब न पर अति गरीब, तव्हां ॾिठो वीडियो में, अति गरीब ॿार खे पहिरीं त सभ खां पहिरीं भरपेट भोजन करायो वियो। इन खां पोइ जेके गरीब ॿार ॾियारी मल्हाए कोन था सघनि पिया, जिन जे लाइ खाइण जा फाफा आहिनि, उन्हनि खे तमामु सुठे नमूने नाश्तो ॾिनो वियो, प्लस पैक करे बि ॾिनो वियो, भई तव्हां घर वञी करे खाइजो। ऐं फटाकड़ा जेके वीचारा वठी कोन था सघनि, उन्हनि खे फटाकड़नि जी किट ॾियारीअ में गिफ्ट ॾिनी वई। अंबावाड़ी सरदारनगर खां महेश पंजाबी अॼु हिते गौशाला मुक़ाम ते अंबावाड़ी में एक प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें ॿारनि खे ॾियारी जे उपलक्ष्य में उन्हनि खे फटाका ऐं नाश्ते जो आयोजन कियो वियो आहे, जंहिंजे लाइ शर्मा परिवार वाधाइण जो हक़दार आहे। ऐं अहिड़ा कार्य गौशाला खां सवाइ पिण अहिड़े नमूने जा वक़्तु बि वक़्तु प्रोग्राम कंदो थो रहे, उनजे लाइ कमल भाई वाधाइण जो हक़दार। अहमदाबाद जे दुधेश्वर में आयल महाकाली मंदिर में ॾियारीअ में भक्तन की भीड़ लगी हुई। नमस्ते, मां चंद्र शाह। अॼु असां बीठा आहियूं
महाकाली माता जे मंदिर जे ॿाहिरि विदेशर एरिया में तमामु झूनो ऐं प्रसिद्ध मंदिर आहे महाकाली माता जो मंदिर। हिते हर मंगल, हर आर्तवार ऐं वार त्योहार ते ज़बरदस्त पब्लिक थी रहंदी आहे। हीउ मंदिर तमामु प्राचीन आहे ऐं जेके बि ईंदा आहिनि पंहिंजूं श्रद्धाऊं खणी, मनोकामनाऊं खणी, उन्हनि जूं मनोकामनाऊं श्रद्धाऊं पूरी थींदियूं आहिनि। असां अॼु हिते मंदर जे दर्शन जे लाइ आयासीं, ॾिठोसीं ज़बरदस्त भीड़ लॻी पई। त पुजारी सां बि ॻाल्हायोसीं त महाकाली माता जे असां फ़ोटो कढी सघूं, पर असां परमिशन कोन ॾिनई। भई न, असां परमिशन कोन ॾींदा आहियूं। असां हथ जोड़ियासीं ऐं वांदो न आहे, जे ॿाहिरां फोटा आहिनि, ॿाहिरियूं सीनियूं तव्हां ॾिसी सघो था केतिरी पब्लिक अचे थी पई। हे 5 ॾींहं हीअं रजाउनि जे करे माण्हू अॼु साल जो 9 ॾींहुं आहे, हर को पंहिंजी देवी देवता खे मनाइण लाइ, पंहिंजे मनोकामना जे लाइ, पूरी करण जे लाइ अचनि था पिया। असां बि महाकाली माता खे अर्ज़ु कंदासीं त सिंधी TV अॻियां बि हले, पंहिंजे मुक़ाम ते पहुचे। गांधीधाम में दीनदयाल पोर्ट ट्रस्ट द्वारा टूरिस्ट बस की शुरुआत कई वई हुई। देखिए, दीनदयाल पोर्ट को देखने के लिए गुजरात के कोने कोने से हर साल 20 से 25 हज़ार विजिटर्स आते हैं। उनकी सुविधा के लिए हम लोगों ने ये बस का आरम्भ किया है, जिससे आने वाले यात्री पोर्ट बर्थों पर 1 से 10 तक देख सकेंगे। साथ ही वो विजिटर्स गैलरी में खड़ा होकर बाइनोकुलर की सुविधा से दूर दराज के शिप को भी देख सकते हैं। गुजरात से आने वाले यात्रियों में मुख्य रूप से स्कूल, कॉलेज और बाकी ऑर्गेनाइजेशन के बच्चे और बाकी लोग भी आते हैं। उदयपुर में महाराजा दाहिर सेन समिति द्वारा सीनियर सिटीजन डे मल्हायो वियो हुओ।
ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।